कंबर जनाबा खां एहतजाजी रैली कढी वई। मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां थींदे प्रेस क्लब कंबर पहुती। रैली खे ख़िताब कंदे मुज़ाहिरीन चयो त ज़िलो कंबर हेड क्वार्टर में फुरियूं धाड़ा रोज़ मामूल बणियल आहिनि। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आमिर अली चांडियो मोटरसाइकिल नामालूम चोर ताला टोड़े आसानी सां काहे फरार थी विया आहिनि। उन मौक़े ते मुज़ाहिरीन आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी कंबर खां मुतालबो कयो कामरान अली जोड़े जो आफ़ताब फुल, कामरेड शौकत चांडियो, अख्तर अली, मुश्ताक अहमद चांडियो, अहमद खान अबड़ो ऐं ॿियनि चयो त तइलीमदान उस्ताद आमिर चांडियो जे स्कूल जे ॿाहिरां चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे ऐं कंबर शहर मां फुरूं धाड़ा रोकिया वञनि, शहर जो अमन अमान बहाल करायो वञे, न त ॿी सूरत में सभई सियासी समाजी तंज़ीमूं गॾिजी रोडनि ते रस्तनि ते निकिरी ईंदासीं। प्राइवेट उस्ताद साहबान सराबा एहतजाज शहीद भुटो एहतजाजनि जी हिमायत भी करे ऐं असीं साईं आमिर चांडिया जी मोटरसाइकिल स्कूल जे दर तां काहे विया आहिनि। एहतजाज पिया कनि, पुलिस जे कन तां जूं बि नथी तुरे ऐं असीं ऐं कंबर जी इंतज़ामिया खां, कंबर जे एसपी खां, कंबर जे एसओसी खां, कंबर जे डीएसपी खां इहा घुर था कयूं बराए महिरबानी ऐं जेके शहर में ॾोह थिया आहिनि उहे वापसि कया वञनि ऐं हिन असांजो साईं प्रिंसिपल उस्ताद आमिर चांडिया जी मोटरसाइकिल ऐं फौरन वापसि कराए वञे। साईं छा चवंदो त तव्हां जेके मोटरसाइकिल नथी मिले त?